अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया हो बे न्यूज़। नाज़रीन, हम तव्हां ताईं हम ख़बर पहुचायूं आहियूं पिया नुशहर फ़िरोज़ खां, जिथे हेल्थ प्रोफेशनल पैरामेडिकल एसोसिएशन सिंध यूनिट लियाकत यूनिवर्सिटी अस्पताल जे अॻवाननि आबिद सलावत, मोहम्मद यूसुफ कादरी, मोहम्मद आरिफ कुरैशी, इमरान वाजपेयी ऐं ॿियनि नई AMS डॉक्टर पीर ग़ुलाम हुसैन सां मुलाक़ात करे संदसि मुक़रर ते मुबारकबाद पेश कई। गुलनि जा हार पाराया विया। उन मौक़े ते तनज़ीमी उहिदेदारनि अली नवाज़ कुरैशी, उबैदुल्ला ऐं अब्दुल्ला, मोहम्मद अली ऐं सैयद ज़ुएब, अब्बास, सुहेल खोसो, राशिद अहमद, सिकंदर अली, कामरान करीम, मोहम्मद हाशिम खोसो, मोनू सिंह ऐं रमेश ख़ुशीअ जो इज़हार कंदे चयो त डॉक्टर पीर ग़ुलाम हुसैन हिकु संजीदा ऐं मुख़लिस ऑफिसर आहे। संदसि मुक़ररीअ सां इस्पताल में ईंदड़ मरीज़ खे तमामु घणो फ़ाइदो थींदो। अॻवाननि चयो त डॉक्टर पीर ग़ुलाम हुसैन मां असांखे तमामु घणियूं उमेदूं आहिनि। इंशाअल्लाह मुलाज़िमनि जे हक़नि लाइ भरपूर तावन कंदो। रिपोर्ट करे रहियो आहे ब्यूरो चीफ मंज़ूर मलिक। वधीक ख़बरुनि खे ॾिसण जे लाइ ॾिसंदा रहो ऐं विज़िट कयो असांजो चैनल बे न्यूज़। हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ बे न्यूज़। असां पहुचाईंदासीं हर ग़रीब ऐं हर मज़लूम जो आवाज़ आला अवाननि ताईं।